सभई दोस्त उम्मीद त इहा इफ़्तार करे फ़ारिग थिया हूंदा। ऐं मुंहिंजी त सेहरी बि जेको आहे न रातो के जेको राजपर भाइरनि सां उते झेड़ो थियो वीचारनि सां जिन जे घरनि ते हमला थिया, त मुंहिंजी त सेहरी जेका हुई उहा बि उते गुज़री। ऐं न पाणी पीतो, न मूं चांहि पीती, न मानी खाधी। ऐं उन मसरूफ़ियत सबबु या झेड़े में जेको उलझल वियासीं, सुबुह सेहरी थी वई। त मूं त रोज़ो बि ईअं रखियो। ऐं वरी इहे जेको आहे पहिरें रोज़े जेका इफ़्तार कई आहे, उहा बि हिकिड़े बहितरीनु गिफ्ट सां त मूंखे व्हाट्सअप थी वई FIR साईं तव्हां ते बि FIR थी वई आहे। त मां पाण खे यकीननि पोइ बि भाॻनि वारो सम्झां थो त चलो का जेके साज़िशूं आहिनि उन्हनि जी त असांखे ख़बर आहे साज़िशूं थियनि पियूं। ऐं साज़िशूं छो पियूं थियनि इहो बि तव्हां सिंधवासियुनि खे मां हर लम्हे अपडेट रखंदो आहियां। ऐं मां अगरि कंहिं ॾे वेंदो आहियां कंहिं कम सां बि तव्हांखे मां आगाह इन लाइ कंदो आहियां त थी सघे थो उते झेड़े दौरान जेके हथियारबंद हूंदा आहिनि, धारिया हमिलो कनि था पंहिंजे बेगुनाह माण्हुनि मथां, अॿोझ सिंधियुनि मथां, उन्हनि खे हरास कनि था, हीसाइण जी कोशिशि कनि था, बार बार कनि था, ॿीहर कनि था। कॾहिं अफ़गानी पठान थो करे, कॾहिं इहो कश्मीरी थो करे, कॾहिं को बंगाली बिहारी थो करे, कॾहिं को उर्दू स्पीकिंग गुंडो थो करे। त असांखे त डिफरेंट कॉर्नर्स खां कराची में तमामु घणा ख़तरा लाक थियल आहिनि। त तव्हां ही मामूली ॻाल्हि न सम्झो। ही जेके मुंहिंजा दोस्त मूंसां राब्ते में आहिनि, या जेके मूंखे फॉलो कंदा आहिनि, या जेके मुंहिंजे हर अमल ते नज़र रखंदा आहिनि, या जेके सिंध जा घण घुरिया आहिनि, या जेको संजीदा हल्को आहे सिंध जो, जेको लोचे सोचे थो, उहे महसूसु कंदा हूंदा त हीउ जेको मां अमल कयां थो इहो क़ाबिले बर्दाश्त न आहे, इहो धारे खां बर्दाश्त न थींदो, हज़म न थींदो। त मौक़े ते पहुची तव्हां कंहिं माण्हू जी मदद कयो। को मां राकेट लॉन्चर खणी न वेंदो आहियां, मां वटि जेके दस्तियाब वसीला आहिनि, वसार मां कोशिशि कंदो आहियां त माण्हुनि वटि पहुचां, उन्हनि जी मदद कयां। ऐं इहो को नॉर्मल माण्हू न कंदो, न करे सघंदो। इहो को चरियो हुजे, हिन मुआशिरे में उन माण्हू खे चरियो चवंदा आहिनि। त जेको इहो वञे पहुचे, फ़ोन अचे, वेही न सघे, हलियो वञे, चरियो आहे। नॉर्मल लाइफ में इहा शइ आहे ई न। न तव्हां करे सघंदा नॉर्मल लाइफ में इहे अमल। तव्हां कैलकुलेशन कंदा त मां वेंदुमि त अलाए मूंखे धकु लॻे, मां कंहिंजे मदद जे लाइ वञा, जेको झेड़े में पराई जंग में वञी टपो ॾियां, अलाए मूं ते फायरिंग थिए। त जॾहिं नॉर्मल माण्हू इहो सोचींदो त उहो पंहिंजे घर में ॿीहर कंबल विझी सुम्ही पवंदो या AC हलाए सुम्ही पवंदो। त इहे अमल चरियनि जा हूंदा आहिनि। ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे त मां पंहिंजे सिंधी भाइरनि जे लाइ चरियो आहियां, उन्हनि जो दीवानो आहियां, उन्हनि सां मोहबत आहे। ऐं अलाह साईं अलाए कहिड़ो कमु वठणु चाहे थो, छाकाणि त मूंखे ज़िंदगी 3 भेरा बोनस में मिली आहे। मां 2005 में कराची मां ई अगवा थियुमि। 26 ॾींहं मूंखे रखियो वियो। इहो नोहाणियुनि जेको आहे झांगारा, इहो जेको आहे नहंग शरीफ़ जेको आहे इन में लाल शाहबाज़ कलंदर जे भरिसां सैयद ग़ुलाम शाह MP जेको हल्को हुयो, हिते नोहाणी जेको कादिर नोहाणी धाड़ियल हुयो, हितां कराची मां खणी विया, असांखे उते 26 ॾींहं रखियो। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो माजिद खखराणी, मां सां गॾु उनखे बि अगवा कयो, जेको हाणे जज आहे। त असांजे साम्हूं हिते मुर्तज़ा लुंड नाले नौजवान हुयो धाड़ियल, उनखे बि जेको आहे गोलियूं हणी भुंग न ॾियण तां असांजे साम्हूं क़तलु कयो। असांजे मथां बि हथियार ते आणिया हुया धाड़ियलनि, छो जो असां ग़रीब माण्हू आहियूं, भुंग काथो ॾियूं। हिते रखी करे कैलाशनि जेको आहे परे कयूं, इहा ज़िंदगी बोनस में आहे। पोइ मूंखे जेको आहे मोकिलियो, बाज़ियाब कयूं पाण धाड़ियलनि। ॿिया मुंहिंजा 2 मेजर जेके आहिनि मूं ते अटैक थिया आहिनि गुलिस्तान जोर में, तव्हां YouTube ते ॾिसो वीडियोज़ पियूं आहिनि ज़ख़्मी थियण जूं। त उहे बि धारियुनि हमला कया, असां गोलियूं खाई बची वियासीं, उहा ज़िंदगी बोनस में आई। 2 मेजर मुंहिंजा एक्सीडेंट थियल आहिनि, उन्हनि में बि अलाह साईं सर्वाइव करायो, बची वियुसि। त हाणे मूंखे ख़बर न आहे त अलाह पाक रब पाक कहिड़ो कमु वठणु चाहे थो। मूंखे अञा ताईं अंदाज़ो न आहे हीउ छा पियो वहे वापरे, हे छा थियूं शयूं थियनि, मूंखे ख़बर नथी पए ईमानदारी। त हाणे राति जो मां तव्हांखे ॿुधायां त राति जीअं रूटीन में मुंहिंजी नेचर आहे त हीउ मुंहिंजो हिकिड़ो ई फ़ोन आहे, जेको हिकिड़ो ई नंबर सॼी सिंध खे ॾिनल आहे। इन फ़ोन ते मूंखे राति कॉल आई, साईं मां फिलाणो राजपर थो ॻाल्हायां, असां PNT कॉलोनी गिजरी थाणे जी हद पंजाब चौरंगी वटि रहंदा आहियूं। असां सां कुझु ॾींहंनि खां जेको आहे कश्मीरी बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ कुझु गुंडा आहिनि, उतां जा लैंड ग्रेबर आहिनि, जिन ते बिल्डर जे नाले ते माना वॾा प्रोजेक्ट ठाहिनि, पर उहे डिमोलिश बि थिया, वरी ठाहिनि था। माना उहा माफ़िया आहे जिन सां पुलिस वारा बि माना थाणो उहो ख़रीद कंदा आहिनि, गिजरी थाणो जेको बि एसोच अचे उहो ख़रीद करे छॾंदा आहिनि। त माना अच्छे कारे जा मालिक आहिनि उहे कश्मीरी जेके उते गुंडा रहनि था। सभु कश्मीरी त न, कश्मीरी मुंहिंजा दोस्त आहिनि,
तमामु गैरतमंद क़ौम आहे कश्मीरी, उन्हनि खे मां सलाम थो कयां। हिन वक़्तु बि उहे मूंसां गॾु बीठा आहिनि ऐं उन्हनि जो घेरो तंग करे बीठा आहिनि उन गुंडनि जो, उहे कश्मीरी पाण माना असांजे लाइ। त जेके कुझु बुरा आहिनि उन बिरादरी में बदकिस्मत सां उहे बि कश्मीरी आहिनि। त जीअं मूंखे फ़ोन आयो साईं अॼु त माना उन्हनि गुंडागर्दी जी हिकिड़ी इंतिहा करे छॾी आहे। त राति जा 3 सवा 3 थियनि पिया, मूंखे फ़ोन आई त मां चयो छा थियो? उन्हनि चयो साईं 8-10 माण्हू हथियारनि सां असांजे घरनि में घिरिया आहिनि, फ्लैटनि 2 उन में घिरिया आहिनि ऐं तशदुद करे कुटे सटे असांखे हेठि लाथो अथऊं, असांखे कपिड़नि खां आजो करे माना बीहारे छॾियो अथऊं। उनजे नंढड़े पुटु फ़ोन कई त मां मुंहिंजा पंहिंजा ज़ाती मुहाफ़िज़, मुंहिंजा पंहिंजा जेके बि भर में रहंदा दोस्त आहिनि उहे, छाकाणि त रमज़ान आहे सभु जागनि पिया सेरी जे लाइ। मूं 2-3 कॉलूं कयूं, जेके अवेलेबल दोस्त या 25-30 उहे जल्दी असां उते वञी पहुतासीं त उते ज़ाहिरा जीअं असांजी एंट्री थी त जेके अॻु दिलेर थी बीठा हुया गुंडा, उहे दहशतगर्द, उहे सिंधियुनि जा दुश्मन, असांजी एंट्री अहिड़े तरीक़े सां थी जो उहे पाण अधु त छिड़विछड़ थी विया 10-12 माण्हू, बाक़ी 10-12 माण्हुनि खे असां पाण सोगो कयोसीं। असां पंहिंजे माण्हुनि खे छॾायोसीं उते ऐं मां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हुननि मूंखे सुञातो। उन्हनि जेके गुंडा हुया त पहिरियों त उन्हनि जी जेका हवा निकिरी वई, जेको उन्हनि ग़रीबनि खे अॿोझ लावारिस सम्झी वियो, तशदुद कनि पिया, त हू डिप्रेस थी विया असांजी एंट्री खां पोइ। असां जीअं उते पहुतासीं त उन्हनि ॻाल्हियूं शुरू कयूं, ॻाल्हियूं मूं ॿुधियूं, हो मुंहिंजी वीडियो ठाहिनि पिया। उते बीठल हुयासीं, वरी असां ग्राउंड तो मथे वियासीं, यानी रोड ते बीठासीं, हेठि फ्लैटनि जे मथे हिकिड़े फ्लैट में वियासीं, उते वीडियो ठाहिनि पिया। त अधु मुनो कलाक असां जूं ॻाल्हियूं थियूं। ॻाल्हियुनि में तय इहो थियो त बाबा तव्हांजी ग़लती, हिन जी ग़लती, सुभाणे वेही करे, छाकाणि त सहरी जो टाइम आहे, सुभाणे वेही करे असां हिन खे मामले खे ॾिसंदासीं ऐं जंहिंजी जेतिरी ग़लती हूंदी उनखे उनजी सज़ा हूंदी। ऐं मां वाज़े तौर ते उन मारूफ़ कश्मीरी खे ऐं ॿियनि गुंडनि खे वाज़े तौरु चयो, मां राजपाल साहिबनि ते हथु रखी त हीअ असांजा भाइर आहिनि, इहो न सम्झो त हिन तव्हांजी घिटी में गली में हीअ 2 घर था रहनि। मूं वाज़े चयो त हीअ 2 न आहिनि, हीअ 2 लख सिंधी थो हिते, माना इन जे सॾ ते असां लबैक चवंदासीं। कंहिंखे बि ज़रूरत न आहे, कंहिंखे बि इजाज़त हूंदी त हिन माण्हुनि खे लावारिस सिंधी माण्हुनि खे सम्झी हिननि ते हमिलो कयो ऐं तज़लील कयो। असां पंहिंजो प्लान कंदासीं, सरेआम मां चई इहो उन्हनि खे आयुसि ऐं हुननि भाकुर पाता, शेकेन कयो, छो जो इहे जेके गुंडा हूंदा आहिनि माफ़िया, इहे तमामु घणा भाड़ी हूंदा आहिनि, विढ़ण वारे सां कॾहिं न विढ़ंदा आहिनि। मुंहिंजो ज़ाती तजुर्बो रहियो आहे। तव्हांजो किरदारु साफ़ु हुजे, 2 नंबर न हुजे, अखियूं मिलाए ॻाल्हायो, गिरेबान पकिड़ो, इहे गुंडा ॿकरी थी वेंदा आहिनि हिकिड़े मिंट में। त असांजो तजुर्बो आहे। मां हुनखे अलॻि ऐलान चयमि, मां चयो हिननि जो वार बि विंगो थियो, मां रिएक्शन ॾींदोमांव अची। जंहिंखां पोइ वीडियो आहे, भाकुर पाता आहिनि, ठही विया आहियूं, ॻाल्हियूं थियूं। अॼु जे ॾींहुं याने असांजो अॼु जो टाइम रखियलु हुयो त बाबा असां हिनखे शाम जो वेही करे मामले खे हल कंदासीं। जीअं मां वापसि मोटी आयुसि, वरी मूंखे राजपर जेको यासीन राजपर पोरियत ग़रीब माण्हू आहे, उनजे बचिड़े मूंखे फ़ोन कई त साईं हेठि पुलिस आई आहे ऐं 2 मोबाइलियूं आहिनि ऐं उहे जेको आहे हिननि खे असांजे पीउ खे ऐं ॿिए हमराह खे जेको आहे खणी तशदुद करे थाणे खणी विया आहिनि। त वरी असां थाणे ते पहुतासीं, जंहिंसां गॾु मुंहिंजो दोस्त आहे जुनेद राजपर ऐं वकार राजपर, उहे बि चकरागोड़ खां उते पहुता, मुंहिंजा दोस्त बि गॾु हुया। ऐं SHO हुन माण्हुनि खे लॉकअप करे, ड्यूटी ऑफिसर को जट हुयो, को पंजाबी, उनखे चई वियो त बाबा कोई बि अचे हिनखे न मिलण ॾियो न छा। उते तूं में थी, SHO जा नंबर बंदि, SSP साहिब खे मूं राति ई व्हाट्सअप कया, SSP साउथ खे, त का वाहुर न थी। माना सितम ज़रीफ़ी अंधेर नगरी ॾिसो, छो असांजो रत न सड़े। कुटजूं बि असां, सितम बि असां ते थियनि, निंदड़का बि असां, पुलिस बि असांजे ख़िलाफ़ु, हुकूमत बि असांजे सिंधियुनि जी, मिनिस्टर बि असांजा, ऑफिसर बि असांजा यार, पोइ बि को वाहुरा न, को अहिड़ो मैकेनिज़म न आहे थाणे ते बाबा कंहिं बेगुनाह खे तव्हां वंगार वहंदे, कंहिं लैंड ग्रेबर, कंहिं क्रिमिनल जी वंगार वहंदे तव्हां माण्हू खे लॉकअप था कयो बग़ैर FIR यार, को पुछण वारो न आहे। हे कराची जा थाणा आहिनि, हे गिज़री थाणो पोश इलाइक़े में, जिथां जो SSP ईमानदार शीराज नज़ीर अब्बासी साहब, जिथां जो DIG साउथ शर्जील खर साहब, 2 सिंधी बहादुर ऑफिसर यार। असां तव्हांजे नक जे हेठां ई ज़ुल्म था थियनि माण्हुनि सां यार, तव्हांखे असां अप्रोच था कयूं, पोइ बि वाहुर नथी थिए। माना रियासत अंदरि रियासत क़ाइमु कई आहे SHO ऐं गुंडनि, माना जीअं चाहिनि जंहिंखे खणी इंसानी तज़लील करे, इज़त नफ़्स मजरू करे, उन्हनि खे तव्हां ॿधी कुटे सटे अंदरि विझी छॾियो, को पुछण वारो न आहे, को कानूनी तरीक़ेकार न आहे। तव्हां FIR कयो, रोज़नामचे में एंट्री कयो, को ॾोहो ॾंड हुजे। इहो चई ज़िद थी वियो। मां 6 साढे 6 बजे जीअं मूं 7 सवा 7 तव्हांखे ॿुधायो
त मां घर अची वियुसि। मां अची घर सुम्ही पियुसि। जीअं उथियुमि त मूंखे पहिरियों गिफ्ट इहो मिलियो त व्हाट्सअप थियल हुई FIR। साईं हुन राजपरनि ते बि FIR कराई आहे, हिन मारूफ़ कश्मीरी गुंडे तव्हां ते बि कराई आहे, हिकु ॿ ॿिया दोस्त आहिनि उन्हनि ते बि कराई आहे। त मूंखे फ़ख़ुरु आहे, मूंखे मुंहिंजो ज़मीर मुतमिन आहे। 10 FIR ॿियूं कयो, कास छा आहे, मां पंहिंजे माण्हुनि जी मालिकी करणु वियुमि, मुंहिंजो ॾोह इहो हुयो, मूं ते FIR थी। ऐं हाणे इन सॼे अमल खां पोइ जीअं मूं पोस्ट रखी, मूं कश्मीरी खे फ़ोन कई आहे पाण ऑन रिकॉर्ड, मां हुनखे चयो तूं रिकॉर्ड कर। मां चयो जॾहिं मामिलो हल थी वियो, तव्हां कसूर मञो, भाकुर पातो, ऐं पोइ मुंहिंजे वञण खां पोइ तूं हुन माण्हुनि सां ॿीहर ज़ुल्म बरबरियत कई आहे पुलिस जे कुल्हे ते, मुंहिंजो तोसां हिसाब आहे, तोसां पलांदा। हिन राति जो 10 बजे जो मूं टाइम ॾिनो त मां चयो मां तुंहिंजो महिमान आहे, भली तूं पंहिंजी ज़ाल सां सुतो पियो हुजे, तूं कराची में बदमाशी कंदे, नाइजाइज़ी कंदे, बरबरियत कंदे, ऐं पंहिंजी तूं ज़ाल सां सुम्ही हिते अयाशियूं कंदे, ऐं कश्मीर खां अची तूं हिते सिंध फतेह करण जा ख़्वाब ॾिसंदे। अलॻि ऐलान मां फ़ोन कयो, भली रिकॉर्डिंग वञी ॿुधाए माण्हुनि खे। त मां चयो तोसां मुंहिंजो हिसाब आहे, तूं मुंहिंजी ज़ात ते अटैक कयो आहे, मुंहिंजे माण्हुनि ते नाइजाइज़ अटैक कयो थी, उन्हनि खे अबोझ सम्झी तूं उन्हनि ते FIR कराइनि कूड़ियूं, उन्हनि खे तज़लील जो निशानो पियो थी। इन जो तूं हिसाब किताब ॾींदे। मारूफ़ कश्मीरी खे मां ऑन रिकॉर्ड फ़ोन करे चयो आहे, ऐं मां इहो करे ॾेखारींदुसि। एतिरा बुज़दिल चूड़ियूं पाए थोरे वेठा आहियूं त असां खां हर ज़ुल्म असां खां यार, कुटियो बि असांखे, मारियो बि असांखे, लाशूं बि असांखे ॾियो कराची में, ऐं असांजी दाद रसी न थिए, असांजी वाहर दरख़्वास्त 15 ते कॉल ते पुलिस न अचे। छो जो सिंधियूं ॾोह इहो आहे, असांजी वॾी में वॾी धारे खे गार ई आहे त असां जॾहिं ॻाल्हायूं था असां लहजो सिंधी आहे, माना इहा गार आहे, तव्हांखे सपोर्ट न कंदो। ऐं ॿी वरी सितम ज़रीफ़ी असां सां इहा आहे त असांजो सिंधी ऑफिसर जॾहिं तव्हां सिंधी में ॻाल्हाईंदो त हरू भरू तव्हां सां उर्दू में ॻाल्हाईंदो। माना इहे रवैया हुजनि। तव्हां ॾिसो डिफरेंट कॉर्नर्स खां, मल्टीपल कॉर्नर्स खां असां केॾा सोढ़ा कया पिया वञूं हिन सिंध जी दिलि कराची में। ही मामूली ही तव्हां कड़ियूं ॻंढो त सही आहे छा? रांझाणी खां आन वटि थिए छा पियो? माना मुंहिंजो कसूर कहिड़ो आहे दादा? मां तव्हांजी अदालत में थो छॾियां त मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे? मुंहिंजे पुटनि सां जहिड़ो थिए थो कंहिंजो, मुंहिंजे भाइरनि सां जहिड़ो थिए थो, मुंहिंजी ज़ात ते को हमिलो करे थो, मां रिएक्शन थो ॾियां। मूंखे त फ़ोन अचनि था, अॼु बि मूंखे 10-12 फ़ोन आहिनि मुख़्तलिफ़ इशूज़ जा, कंहिंजो कंहिंमें कमु आहे, कंहिंजो कंहिंमें कमु आहे, कंहिंजो छा मसइलो आहे। मां अॼु बि हुननि खे रेस्पॉन्स कयां थो। मुंहिंजो ॾोह इहो आहे, तव्हां जेकॾहिं बेपोच लावारिस आहियो, तव्हां पंहिंजी मदद जे लाइ मूंखे अपील था कयो, मां पहुचां थो, त दुश्मन जी अखि में कंडो तव्हां नथा रहो, मां थो रहां। छो जो मां अखियूं अखियुनि में मिलाए विढ़ां थो हुन सां, मां हुन सां ॻाल्हायां थो, मां कानून मुताबिक़ हुनखे चैलेंज थो कयां कार्रवाइनि जो। त FIR मूं ते इहे थियनि थियूं, पहिरियों बि मूं ते इहे ई FIR थियूं, हाणे मूं ते इहा FIR थी आहे। त हिन खे रस्ते तो हटायो, हीअ असां हिननि खे यरगमाल बणाए, जेको जिते सिंधी जंहिं वसंदी में रहे थो कराची जी में, माना तव्हां ग़ुलाम थी रहो। अस्सलाम वालेकुम भाई, अस्सलाम वालेकुम सर, इहा रविश इहो एक्सपेक्ट कनि था असां खां धारिया त ग़ुलाम थी ॾींहुं राति हुनखे सलूट ऐं सलाम कयूं। त इनखे ललकार मुंहिंजो गुनाह आहे, उन्हनि जो गलो पकड़णु मुंहिंजो गुनाह आहे, उन्हनि खे अखियूं मिलाए पंहिंजनि जी वारसी करणु मुंहिंजो गुनाह आहे। ऐं हिकिड़े मिंट में FIR थिए थी, को मां रेड़ो थो हलायां, चिंची थो हलायां यार, तव्हां उथंदे FIR था कयो। माना इहो कीअं? मूंखे FIR जी ख़ुदा जो कदम फ़िक्र न आहे यार। 13 FIR दहशतगर्दियूं मां निपटाए सुरखुरू थी निकितो आहे। इहे ई जज साहिब वेठा आहिनि, इहे ई जज साहिबान वेठा आहिनि, इहे ई मुंहिंजा वकील दोस्त वेठा आहिनि। मुंहिंजी त मालिकी आहे इनफ़राई तौर ते, मूंखे को फ़िक्र न आहे FIR जो। मूंखे को फ़िक्र न आहे त कोई वॾो गुंडो हूंदो न ग़रीब राजपर जे लाइ, मुश्ताक जे लाइ इहो गुंडो न आहे। इन्हनि जो मां डॉक्टर आहियां अहिड़े गुंडनि जो, मूंखे ख़बर आहे इन्हनि जी हैसियत छा आहे। टके जा माण्हू आहिनि, अॼु मां वेंदो मांसि चई करे वञांसि थो, त मूंखे त परवाह न आहे। पर इहा रविश ॾिसो, इहो कड़ियूं मिलायो त हीउ थिए छा पियो? थाणा ख़रीद थियल, पुलिस वारा ख़रीद थियल, बासर माफ़िया उन्हनि जे हथ में। माना असांखे घण रुख आहे जेके टॉर्चर ॾेई हिसाइण जी कोशिशि कई पंहिंजे, असां कर न खणूं, यूनाइट न थियूं, ॿधी पैदा न थिए कराची में। असां गॾु थी वियासीं त चङनि भलनि जा दुकान बंदि थी वेंदा। त इहा सोचो, इहा सोचो। मूंखे ख़ुशी थी, ॾिसो मां 2 नौजवाननि खे केॾो हौसलो ॾिनमि राति, त जेके 2 नौजवान उन मुंहिंजे कॉल ते उते पहुता, हिकिड़ो वकार राजपर, ॿियो जुनेद राजपर चकरा ॻोठ खां। त मां हुनखे जस ॾिनी। इहो शऊर बेदारी वारो सिलसिलो इहो हले पियो। अॼु 2 पहुता आहिनि, सुभाणे 10 पहुचंदा।
पंहिंजनि जी मालिकी जे लाइ, ॿिए ॾींहुं 100,000 लखे पहुचंदा। त इन खे रोकण जे लाइ ही सॼियूं टैक्टिस इस्तेमालु कयूं वञनि पियूं। त मुश्ताक खे दॿायो, मुश्ताक खे रोकियो, जावेद भट्टी जे तॾहिं ते छो थो पहुचे, इहो पहुचे थो त सभु पहुचनि था, सभु पहुचनि था त शऊर थो बेदार थिए, शऊर थो बेदार थिए त ॿधी जो उत्साह थो मिले, ॿधी जो उत्साह थो मिले त पोइ असां हिननि सां ज़ुल्म न करे सघंदासूं। इहे सॼा उहे ई प्लान थियल आहिनि। हिकु तरफ़ असां ख्वाजा इज़हार खे मुंहुं ॾियूं, ॿिए तरफ़ असां रहीम शाह कातिल खे मुंहुं ॾियूं, टे तरफ़ असां मुदसर हुन जावेद भट्टी जे कातिल खे मुंहुं ॾियूं, अब्दुल्ला जान पठान खे मुंहुं ॾियूं, असां हुन हकीम उर्फ़ मेजर पठान खे मुंहुं ॾियूं, असां कंहिंखे मुंहुं ॾियूं, केतिरा लाश खणूं, केतिरा हमला बर्दाश्त कयूं, पोइ बि असां अदम तशदुद जा पैरोकार आहियूं। अॼु साईं जीएम सैद खे भेटा पई ॾिनी वञे, उनजो दर्स आहे, उनजो पैगाम आहे सॼी सिंधी क़ौम खे त अदम तशदुद ऐं इख़लाक़ी दर्जात तमामु बुलंद रखो पंहिंजा कावड़ में बि। त असांखे उहो दर्स आहे, फ़ख़ुरु आहे, असां अहिड़े अज़ीम जे उन कौलनि ते अमल करण जी कोशिशि था कयूं, अज़ीम अॻवान जे। त हीउ छा पियो वहे वापरे, हीउ चकर छा आहे? बसि तव्हांखे गुज़ारिश आहे त उन्हनि पुलिस जे आला अमलदारनि खे इहो मैसेज कयो, मिनिस्टर्स खे उहो मैसेज कयो, जंहिं वटि जेको अवेलेबल ज़रियो मौजूदु आहे, त हीउ गुनाह असांजो पंहिंजनि जी मदद था कयूं ऐं धारा 1 मिंट में कन को पकिड़े थाणे में बंदि कराए छॾंदा, कुटींदा, कपिड़नि खां आजो करे तज़लील कंदा, असांजी का वाहुर न थींदी, को असांजो सो मोटो नोटिस न थींदो, को असांजो हक़ न थींदो, इंसाफ़ न थींदो। छाकाणि त असां धरती धणी आहियूं, छाकाणि त असां सिंधी आहियूं, छाकाणि त सिंध जी दिलि कराची में पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि था कयूं। इहो ज़ुल्म आहे, इहो असांजो नाहक आहे तव्हां सां ध्यारनि सां, त इहो असां गुनाह नाहक ज़ुल्म कंदासीं। त ॾिसूं था, सूमर ते FIR खे ॾिसंदासीं। मां पंहिंजे घर वेठो आहियां, ॾिसो जाथूं डेली वेंदो आहियां, भली पुलिस अचे थी मूंखे गिरफ़्तार करे, मूंखे को ख़ौफ़ न आहे, मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे त मां कंहिं कास ते बीठो आहियां, मूं कंहिं कास ते शयूं फेस थो कयां, मां कंहिं कास ते पंहिंजे बचनि खे तकलीफ़ में विझां थो। मूं लिखियो आहे टाइटल में पढ़ो त जेकॾहिं सिंधी क़ौम जो कराची में दिफ़ा कंदे मां मारिजी बि वञा त मां पाण खे भाॻनि भरियो सम्झंदुसि, वॾो ख़ुशि नसीब सम्झंदुसि त पंहिंजनि जे दिफ़ा में मां हयाती वञा, या मां मरण खां पोइ बि मुंहिंजो ज़मीर ऐं मां मुतमिन हूंदुसि क़ब्र में। त ख़ुदारा यूनाइट थियो, जदोजहद कयो, महिनत कयो, हिक ॿिए जो सहारो बणिजो, बग़ैर के नज़रियाती इख़्तिलाफ़ जे, बग़ैर के एजेंडा जे। हिकिड़ी एजेंडा हुजे त पंहिंजनि जी ॿधी हुजे, मिसाली धारे खे ललकार हुजे, ऐं हीअ जेका बेहसी आहे पुलिस जी हुकूमती रवैया, इनखे ललकारियो, उनखे ॿुधायो त हीउ वहे वापरे पियो, हीउ असां सां ज़ुल्म आहे। बसि इहा तव्हांखे रिक्वेस्ट आहे मुंहिंजी।